ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा आहिनि कि असांखे जीवन में आहे न सदा बेफ़िक्र रहणो खपे ऐं हमेशा असांखे पंहिंजे जीवन में हर ॻाल्हि जे लाइ तयार रहणो खपे। जीअं न कोई कोई बि कमु हूंदो आहे त माण्हू जेको होशियारु हूंदो आहे न उहो हर कम में एवर रेडी रहंदो आहे। उनखे ऑल राउंडर चवंदा आहिनि। मतिलबु ऑल राउंडर मतिलबु सभु कमु करण वारो, सभु कम जे बारे में ॼाणण वारो। असांखे हमेशा एवर रेडी बि रहणो आहे, ऑल राउंडर बि रहणो आहे। असांखे सदा एक्टिव बि होशियार बि रहणो आहे। त बाबा चवनि था ऐं हमेशा न हर ॻाल्हि खे सामनो करण जी शक्ति हुजणी खपे असांखे। भई ॾिसो, दुनिया में जेको दुनिया में थिए थो, असां सभु माण्हू ॾिसनि था दुनिया में छा छा थो थिए। आस पड़ोस संबंधनि में, न्यूज़ में माण्हू इहे ख़बरूं छो ॾेखारींदा आहिनि? भई ख़बरूं, कई माण्हू हूंदा आहिनि कि ख़बरूं ॿुधंदा ई न आहिनि, डपु थींदो। लेकिन ये दुनिया जी सच्चाई आहे। असांखे नॉलेज जे असांखे दिमाग़ में हुजे भई दुनिया में छा छा थिए थो। ईअं ईअं अॼुकल्ह माण्हुनि जो शरीर में इहे बीमारियूं थियनि थियूं। अॼुकल्ह माण्हुनि जे दिमाग़ में ईअं परिवर्तन थिए थो न। पहिरियों त माण्हू सभु सचा हुया, तॾहिं सतयुग हुयो। हाणे सभु माण्हू कूड़ा आहिनि। कॾहिं कंहिंजो दिमाग़ कीअं फिरी थो वञे उहो असांखे नॉलेज रखणी खपे। पर असांखे ईअं न कि असां पोइ दुनिया खे उन ई नज़र सां ॾिसूं। कई बार छा थींदो आहे, माण्हू इहे जो सीरियल पिक्चरियूं आदि ॾिसंदा आहिनि न, उहो ॾिसी करे पोइ उहो ई सोचण लॻी वेंदा आहिनि। पोइ सभिनि खे उन ई दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। समाचार टीवियूं आदि में ॾिसंदा ख़बरियूं त पोइ हिक ॿिए खे उन ई दृष्टिकोण सां ॾिसंदा आहिनि। भई असां सां ईअं न थी वञे, असां सां कोई माण्हू ईअं न करे। त असांखे असांजी आत्मा शक्तिशाली बि हुजणी खपे। असांजी आत्मा में शक्ति बि हुजणी खपे, पॉज़िटिविटी बि हुजणी खपे। ऐं असां इहे सभु ॾिसूं ॿुधो। हाणे कोई डॉक्टर हूंदो, उहो ड्रिजंदो कि भई मां हिननि जो इलाज कंदमि त मूंखे बीमारी थी वेंदी न। डॉक्टर केॾा सारा माण्हुनि जो दुख ॾिसंदा आहिनि, बीमारियूं ठीकु कंदा आहिनि, इलाज कंदा आहिनि। पर ड्रिजंदा थोरी आहिनि। अगरि उहे ड्रिजनि त उहे इलाज करे सघंदा। उहो ई असांखे हिन दुनिया में न हर ॻाल्हि जी ख़बर रखणी खपे। हर दुनिया में छा छा थिए थो, माण्हुनि जी दृष्टि वृत्ति सोच कीअं कीअं परिवर्तन थिए थी, इन जे बारे में असांखे नॉलेज हुजणी खपे। पर असां हर माण्हू खे उन ई दृष्टिकोण सां न ॾिसूं, इहो बि असांखे ध्यानु रखणो। कई बार माण्हू न पोइ उन ई दृष्टिकोण सां हिक ॿिए खे ॾिसंदा रहंदा आहिनि कि हा ये हीअं न करे, ये हीअं न करे, ये हीअं न करे। त असां अगरि हीअं ॾिसंदासीं पोइ त असां में मतिलबु असांजी आत्मा में शक्ति न आहे। असां जेको ॾिसूं था उहो फटाफट असांखे प्रभाव थो करे वठे। असां उहो ई करण था लॻी वञूं, असां उहो ई सोचण था लॻी वञूं। शायदि ख़बरूं ॾिसण सां, दुनियादारी ते समाचार ॿुधण सां छा थींदो आहे, हिकु त असां में दया भाव ईंदो आहे। असां ॿियनि ते दया रहम करणु, ॿियनि जे लाइ दुआ करणु सिखंदा आहियूं। ॿियो असां न अगरि कोई माण्हू समझदार हुजे न त उहो स्ट्रॉन्ग थींदो वेंदो आहे। भई असां बि इन ई दुनिया में रहूं था।
कॾहिं असां सां बि अहिड़ो थी सघंदो आहे। असां ईअं न सोचो कि मूंसां ईअं थी वेंदो या ईअं थी वेंदो, न। भई दुनिया में ॾिसो अॼुकल्ह एॾी सारी बीमारियूं निकितियूं आहिनि, कॾहिं बि असांखे कहिड़ी बि बीमारी थी सघंदी आहे। लेकिन असां हिन ई विचार सां न जियूं। असां त हमेशह परमात्मा जी यादि में पंहिंजी छत्रछाया जे अंदरि रहंदासीं, असांजो शरीर हिकदमि निरोगी तंदुरुस्त हूंदो। मां आत्मा शक्तिशाली आहियां। पर कल को अगरि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि थी बि थी वञे, कुझु नज़र अची बि थो वञे, कुझु कंहिंसां बि थी थो वञे, त असां हलचल में न अचूं कि अरे इहो छा थी वियो, मां त इहो सोचियो ई न हुयो। असां त जो सोचियो न हुयो, असां त हमेशह सुठो ई सोचदा आहियूं। लेकिन दुनिया में आए दिन हीअं बीमारियूं, अहिड़ा केसिस, अहिड़ी सोच, अहिड़ा इंसिडेंट, माण्हुनि जी दृष्टि वृत्ति, सोच परिवर्तन थींदी थी वञे। त कॾहिं तव्हां त नथा चाहियो कि मां ईअं सोचां, मां ईअं करां, लेकिन कल को तव्हांजे आसपास वारे माण्हुनि जी अहिड़ी सोच फिरी वञे, तव्हां ख़ुदि जी रिस्पॉन्सिबिलिटी वठी सघंदा आहियो, ॿियनि जी वठी सघंदा आहियो छा? अॼु माण्हू पंहिंजे ॿारनि जी रिस्पॉन्सिबिलिटी वठी सघंदो आहे? कॾहिं ॿार जी सोच परिवर्तन थी वञे, सुठो भलो आत्मा संग जे प्रभाव में अची वञे, त हुनजे ॿारनि जे पुठियां घुमंदव, केसि ताईं घुमंदव? त हिकु परमात्मा जी छत्र छाया में रहंदासीं ऐं सभिनि खे हुनजी छत्र छाया में अंदरि अनुभव कंदासीं, त असां बची बि सघंदासीं, असांजा साथ में रहण वारी आत्मायूं बि बची वेंदियूं। लेकिन हुनजे लाइ पतो त हुजणो खपे न, भई हीअं हीअं थींदो आहे त असां हीअं हीअं करूं। तंहिंजे करे बाबा चवंदा आहिनि, छो जे कई माण्हुनि जे जीवन में कोई ॻाल्हि ईंदी आहे न, त हुनखे एक्सेप्ट ई न करे पाईंदा, उहो मञी न पाईंदा आहिनि कि मूंसां हीअं थी वियो, मूंसां गॾु हीअं थी वियो, उहो मञी न पाईंदा आहिनि, एक्सेप्ट न करे पाईंदा आहिनि। त उहो छा आहे, पोइ जीवन में पोइ अॻियां न वधी वेंदा, अॻियां न वधी सघंदा न पोइ जीवन में। इन करे असांखे न, मतिलबु दुनिया में ॾिसो कुझु बि थिए थो, असां हीअं न सोचो मूंसां बि ईअं थिए त, पर असांखे हमेशह रेडी रहणो खपे। असां सां न, चलो ॿिए कंहिंसां अगरि ईअं थी वियो, त असां हुन समय ख़ुदि खे ऐं हुननि खे पॉज़िटिव वे सां कीअं हुन इंसिडेंट खां ॿाहिरि कढंदासीं, इहे त असांखे सम्झ हुजणी खपे न। एतिरी त शक्ति हुजणी खपे। अॼु माण्हू पैसो इकठो करे था रखनि, भई वक़्त में कमु ईंदो, उहो ई तव्हां पंहिंजी आत्मा में शक्ति भरे था रखो, उहो ई तव्हां पंहिंजे जीवन में सदा पॉज़िटिविटी, भई असां सदा पॉज़िटिव रहो। भई माण्हू पैसो इकठो करे रखंदो आहे, भई असांखे कॾहिं कंहिंसां कॾहिं कमी न पए, कॾहिं कुझु अहिड़ी ॻाल्हि थी वई त उहो पैसो कमु ईंदो। उहो ई असांखे पंहिंजी आत्मा में बि एतिरी शक्ति भरे रखणी खपे, असांजी आत्मा में बि एतिरी सम्झ हुजणी खपे, एतिरो ज्ञान हुजणो खपे, एतिरी शक्ति हुजणी खपे कि असां समय ते कोई अहिड़ी ॻाल्हि आई त असां हुन ज्ञान खे यूज़ करूं, हुन शक्ति खे यूज़ करूं, हुन इंसिडेंट सां पार थी। न त माण्हू एक्सेप्ट ई न कंदा। अॼु कोई माण्हू मञे ई नथो, कंहिंखे ॾाढी वॾी बीमारी थी वई, उहो सोचे थो अरे मां कल्ह ताईं त ठीकु हुयमि, मूंखे अॼु एॾी वॾी बीमारी कीअं थी, न मूंखे थी न सघंदी। उहो जीअं ॿार हूंदो न, चवंदा आहिनि मूंखे त हाणे चॉकलेट खपे, उहो चवंदो न मूंखे त हाणे इहा बीमारी सां छुटकारो पाइणो। पोइ ॿुधायो डॉक्टर ऐं हुननि जे जेका घर वारा मेंबर्स हूंदा, उहो केॾा परेशान थींदा न। हाणे कंहिंखे कोई बीमारी थी आहे त अगरि ज्ञानी माण्हू हूंदो न, त उहो चलो मुंहिंजो कर्म भोग आहे, है न। कोई अॼु तव्हां कंहिंसां बुरो चओ था, कंहिंसां बुरो करो था, कल्ह त न सोचियो हुयो, अॼु असां कंहिंसां बुरो ॻाल्हायूं करूं, अॼु ही सभु थिए थो न, इंसिडेंट सभु थिए थो, तव्हां कल्ह सोचियो मां हिन सां लड़ाई कंदमि,
न ये ॻाल्हि थी वई ऐं असां लड़ण लॻी वियासीं। हा कॾहिं कॾहिं माण्हू कंदा आहिनि की हा मां ॾाढनि ॾींहंनि खां सोचियां पई मां हिन सां लड़ां। त उहो ई असां जेका कर्म करे आया आहियूं हुनजो भुगतान असांखे कॾहिं बि भुगतणो पई सघंदो। त हुनजे लाइ अगरि असां परमात्मा खे रोज़ यादि कंदासीं, हुन सां रोज़ सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, हुनजूं असांजी पंहिंजे दिमाग़ में ज्ञान भरदासीं। कल्ह जो मूंसां गॾु हीअं थियो त मां हीअं सोचदमि ऐं हुन परिस्थिति खां, हुन बीमारी खां, हुन ॻाल्हि खां निकिरी ईंदमि। त बाबा चवनि था कि हीअं अगरि तव्हां पंहिंजे अंदरि रोज रोज परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्ति भरदव, थोड़ी सुठी सुठी ॻाल्हियूं बुद्धि में रखो, मन में बुद्धि में असांखे सुठी सुठी ॻाल्हियूं, भई कॾहिं बि कोई अहिड़ी ॻाल्हि थिए जीअं कोई बीमारी हूंदी आहे त डॉक्टर हुनखे दवाई ॾींदो आहे, भई हीअ बीमारी जी हीअ दवाई आहे। उहो ई असांजे जीवन में कोई परिस्थिति, कोई अहिड़ी ॻाल्हि आई त असां हुन ॻाल्हि सां निकिरण लाइ असां वटि कहिड़ी सुठी ॻाल्हि मन खे ॾियण लाइ कहिड़ो सुठो उत्तर आहे असांजी बुद्धि में, उहो त ज्ञान ॿुधण सां ई पतो लॻंदो न। इन करे बाबा चवनि था कि हीअं असांखे रोज रोज जीवन में असांखे ज्ञान ॿुधी करे खुद खे तैयार करे रखणो। भई अगरि अॼु कंहिंजे घर में कोई बीमार पइजी थो वञे त उहो माण्हू मञी नथो सघे कि न मां बीमार कीअं थी वियमि, मुंहिंजो इहो बीमार कीअं थियो, इन सां ईअं न थी सघंदो। अरे कंहिंसां बि कुझु बि थी सघंदो आहे न, हुन समय मुंहिंजो तुंहिंजो थोड़ी आहे। हुन समय त आत्मा जो जेको कर्म भोग आहे उहो त हुनखे हुन समय चुकतो ई करणो पवंदो न। ऐं मेन ॻाल्हि हूंदी आहे कि आत्मा कंहिंजी ॿार आहे, परमात्मा जी। जॾहिं असां दुखी, असांजी आत्मा खे दुख थींदो आहे न त उहो दुख कंहिं वटि वेंदो, परमात्मा वटि, भॻवान वटि। भॻवान बि सोचो मुंहिंजी आत्मा ॾाढी दुखी आहे, भॻवान बि चाहींदो कि मुंहिंजी आत्मा हिन दुख सां छुटिजी वञे, लेकिन आस पास वारा जेका संबंधी आदि उहो चईंदा कि न इहे ठीक थी वञे हिनजो शरीर। अॼु असां कंहिंखे चऊं था कि फलानो, अॼु असां कंहिंखे चऊं था फलानो ठीक थी वञे, हीअं चाहींदो न माण्हू, हर हिकु चाहींदो कि हा फलानो ठीक थी वञे। लेकिन तव्हां ॿुधायो अगरि कोई ठीक थी वियो, भई कोई ॿार हुजे, कोई यंग एज, कहिड़ी बि बीमारी आहे, अॼु माण्हू ठीक थींदो, कई बीमारी त ठीक थी करे बिल्कुलु ठीक थी वेंदा आहिनि त उहो माण्हू हलण चलण लाइक़ु थी वेंदो। कई माण्हुनि खे हॉस्पिटल मां त ठीक करे हली आहे, लेकिन पोइ हुन खां पोइ हुनजी सेवा बि करणी पवंदी, पोइ हुन ते ख़र्चो बि लॻाइणो पवंदो। एतिरो करे सघंदा आहियो? माण्हू त फटाफट चवनि था कि इहे ठीक थी वञे न, कोई ॿुढो माण्हू या कोई बि, अॼु ॿार खे बि कोई अहिड़ी बीमारी थींदी या जवानी में बि कंहिंखे अहिड़ी बीमारी थिए थी त सभु घर वारा सभु प्रार्थना कंदा, हे भॻवान ये ठीक थी वञे, ठीक थी वञे। सम्झो कल करे ठीक थी बि वियो, लेकिन हुनजी जो सेवा करणी पवंदी आहे न, पोइ हुन खां पोइ जो ख़र्चो बि त, इलाज जो रेगुलर ख़र्चो, सेवा, हुनजे लाइ बि रेडी रहणो। जी कोई महिमान हूंदो आहे न, ॾाढो सुठो हूंदो आहे, असांखे ॾाढो सुठो, कोई जो घर में असां सां मिलण ईंदा आहिनि महिमान, उहो ॾाढो ई सुठो आहे। महिमान खे बि ॾिसो, अगरि हिन ई शहर जो हूंदो त चईंदो सुबुह खां राति ताईं चलो वेठो, चलो 2-3 घंटा, ज्यादा देरि वेही त माण्हू परेशान थी वेंदा आहिनि, पंहिंजो कमु रुकिजी वेंदो आहे न। चलो तव्हां हुनखे चओ बि था, अरे वियो न, अगरि वो वेही बि रहियो पोइ हुनजी ख़ातिरी त करणी पवंदी न, पोइ तव्हांजो कर्म रुकिजी वेंदो। आख़िर करे त असांखे महिमान खे छुटी ॾियणी ई पवंदी आहे न, या त परेशान थी करे ॾियो या ख़ुशी ख़ुशी करे ॾियो। तव्हां हुनखे चईंदो न रहो, सम्झो कोई महिमान आयो आहे ॿाहिरां,
तव्हां चईंदसि न न रहो न रहो न, इहो त चइणो पवंदो आहे न। लेकिन के दिल सां बि चईंदा आहिनि, के मथां बि चईंदा आहिनि, पर कल को वो रहिजी वियो, पोइ महिमान जी ख़ातिरी बि त करणी पवंदी न। हुनखे हुन रीति असांखे महिमान नवाज़ी बि ओतिरा ॾींहं करणो पवंदो जेतिरा ॾींहं तव्हां हुनखे रायो था, या जेतिरो समय तव्हां हुनखे चओ था रहो रहो रहो। पोइ आख़िर करे परेशान थी करे चईंदो इहे कॾहिं वेंदो, इहे हेॾा ॾींहं थिया अथसि, इहे वञे छो थो इहे महिमान। अरे उहो त पहिरियों ई वञे पियो, तव्हां हुनखे रोके छॾियो आहे। उहोई असां आत्मा आहियूं न, हिन शरीर में महिमान आहियूं। असां आत्मा आहियूं, हिन शरीर में आयासीं। असां नंढेपन खां वॾे ताईं पाठ वॼायोसीं, है न, नंढे खां वॾो ताईं पाठ वॼायो। तव्हांखे महिमान, असां आत्मा आहियूं जो हिन शरीर में आहियूं, त असां जेको बि असांखे कर्म करणो हुयो, जेको बि माण्हुनि खे ॾियणो हुयो, वठिणो हुयो, उहो वठी वरितो। हाणे कई सतयुग में त आत्मा ख़ुदि ख़ुशी ख़ुशी सां शरीर छॾंदी आहे। आत्मा खे पहिरीं पतो लॻी वेंदो आहे की हाणे मुंहिंजो हिते पाठ पूरो थी वियो, मुंहिंजो शरीर पुराणो थी वियो आहे। कलयुग में त छा आहे, कॾहिं बीमारी जे कारण शरीर छॾिणो थो पए, कॾहिं समय अची वेंदो आहे, कॾहिं माण्हू जानबूझ के हली वेंदा आहिनि, आत्मा शरीर छॾे छॾंदी आहे, ख़ुदि जे शरीर खे ख़तम करे वठंदी आहे। कॾहिं माण्हू हुनखे ख़तम करे छॾंदा आहिनि, हुनजे शरीर खे, अञा आत्मा जो कमु पूरो थियो ई न आहे, माण्हू परेशान थी विया आहिनि, अरे हीअ कॾहिं वेंदा कॾहिं वेंदा। थींदो आहे न अॼुकल्ह, थोरो बि माण्हू ॿुढो थिए या बीमारी जे कारण तपाईंदो आहे इंसान, त घर वारा चईंदा आहिनि अरे असां त ॾाढा थकिजी पिया आहियूं हिनजी सेवा करे करे, ये कॾहिं वेंदी न, आत्मा कॾहिं वेंदी हिनखे। अगरि वो वेंदी न आहे त ज़बरदस्ती हुनखे जीअं त दवाई ॾेई करे या मारे छॾंदा आहिनि। माण्हू सेवा करे करे परेशान थी वेंदा आहिनि। त जीअं त असां हुन महिमान खे ज़बरदस्ती भॼाए छॾियो त, ऐं अगरि आत्मा ख़ुदि ई पंहिंजो शरीर जानबूझ के मारे करे हली थी वञे, त जीअं त आत्मा उहो महिमान ख़ुदि ई भॼी वियो, विदाउट परमिशन, असां खां पुछी ई न वियो, ख़ुदि ई भॼी वियो, तंग थी वियो वीचारो असांखां। ऐं कई आत्माउनि खे तव्हां चईंदा आहियो कि न मुंहिंजी माउ, मुंहिंजो पीउ, मुंहिंजो फलानो, मुंहिंजो पुटु अञा जीए मूंसां गॾु रहे, हीअं करूं। त इहे जीअं असां हुन आत्मा महिमान खे ॿियो रहण लाइ चऊं था, लेकिन चइण त आसान आहे, लेकिन पोइ बीमारी खां पोइ सेवा बि त करणी पवंदी आहे, ख़र्चो बि त करणो पवंदो आहे न। भई ॾिसो, हिकु ई माण्हू खे बुखार थो अचे त बुखार जी फीस ॾिसो, डॉक्टर खे ॾेखारण वेंदसि केॾी फीस वठी वठंदो। हिकु नॉर्मल बुखार आयो त पैसा बि ओतिरा हुजणा खपनि न। भई तव्हां कंहिंखे चओ था बीमारी में रहो री, अञा रहे मुंहिंजी माउ, अञा जीए मूंसां ॻाल्हाए मूंसां करे, अरे हुनजो शरीर हले नथो, उहा आत्मा वीचारी हुन शरीर में परेशान आहे न। ॾिसो, असां त चऊं असांजी माउ आहे, असांजो पीउ आहे, असांजो ॿार आहे, असांजो फलानो, लेकिन तव्हां हुनखे ज़बरदस्ती हुनखे रोके बि रखो, लेकिन शरीर पहिरियों जहिड़ो त हलंदो न। ऐं पुराणा ॾींहं हाणे माउ जो बचपन में तव्हांखे सुख ॾिनई, जो तव्हांजी पालना कई, हाणे त न करे सघंदी न। बसि थोरो समय तव्हांखे लॻंदो आहे भई असांजी माउ हिन शरीर में वेठी आहे, तव्हां सां ॻाल्हाईंदी कंदी, बाक़ी तव्हांखे कुझु, तव्हां पंहिंजे कम में बिज़ी थी वेंदो। अॼु ॿार चवनि था असांजो माउ पीउ बुढ़ापे में बि जी थो रहे, हा ठीकु आहे, त सुठो आहे जी थो रहे, लेकिन अगरि हुनजो शरीर ठीकु न आहे, बीमार आहे ॾाढो, त तव्हां त चओ था न असांजो माउ पीउ हुजे, लेकिन उहो आत्मा त हुन शरीर में सुखी न आहे न। उहा आत्मा त हुन शरीर में वेही करे खाई पी नथी सघे न। सिर्फ़ु तव्हांखे सुठो थो लॻे कि हा असांजी मां जी आत्मा हिन शरीर में वेठी आहे, लेकिन वो आत्मा त कुझु खाई पी नथी सघे न, घुमी नथी सघे। तव्हां त खाओ पी घुमो था, बसि थोरो समय, हा मुंहिंजी माउ जिंदा आहे, सुठी आहे, ठीकु आहे, लेकिन उहा आत्मा त सिके थी न हर हिकु ॻाल्हि जे लाइ। जीअं त असां हुनखे गंदे जॻह ते विहारे रखियो,
जीअं न कंहिंखे कंहिंसां लग सुठो मन लॻी वेंदो आहे त चईंदो उहो भले ई सनान आदि न कपिड़ा आदि सुठा न पातल हुजनि, बसि तव्हांखे उहो सुठो थो लॻे। त ईअं ई पुराणे बीमार शरीर में आत्मा वेठी आहे, उहो त परेशान थी थिए, असांखे बसि सुठो थो लॻे, उहो बि थोरे समय जे लाइ। पोइ माण्हू सभु पंहिंजे कम में बिज़ी था थी वञनि न। त इन करे न इहे सम्झणो खपे कि असां आत्मा आहियूं, हिन शरीर रूपी मकान में न महिमान आहियूं। हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदी आहे। ॾिसो जेसिताईं आत्मा शरीर में आहे तेसिताईं त सभु कुझु ठीकु आहे। आत्मा हिकु बार शरीर छॾे वठे त हुनखे कुझु यादि बि न रहंदो, हू त वञी करे पंहिंजो ॿियो शरीर वठी पंहिंजो ॿियो पार्ट वॼाईंदी आहे। ईअं असां हुनखे यादि कंदा रहंदा आहियूं न, लेकिन हुन आत्मा खे त उहो त वई पंहिंजो ॿियो शरीर वठी करे पंहिंजो पार्ट वॼाइण लॻी वई। तव्हां सां अगरि ॿियो हिसाब किताब हूंदो त वरी कंहिं न कंहिं रूप में तव्हां सां अची करे मिलंदी, पंहिंजो हिसाब किताब जो रहियल सहल हूंदो, उहो चुकतो कंदो भई अगरि असांजो अॼु जे ॾींहं में कोई कमु आहे, लेकिन अॼु कमु कंदे कंदे असांजा कपिड़ा ख़राब थी विया, कपिड़ा मेरा थी विया या टाइम थी वियो, त असां चईंदासीं न हा मां कल्ह अची पूरो कंदमि। त उहो ई असां आत्मा जो न इहो शरीर आहे, हिन शरीर इहो शरीर रूपी कपिड़ो आहे, इहे शरीर रूपी कपिड़ा पाए करे असां हिते खेल था खेॾूं। जंहिं समय खेल पूरो थी वियो त कई बार त न शरीर पुराणो थियो ई न आहे, कपिड़ो पुराणो थियो ई न आहे। कई कई माण्हू हूंदा आहिनि न, उहो पुराणा कपिड़ा जेसिताईं पूरो फाटी न पए न तेसिताईं हुनखे हलाईंदा रहंदा आहिनि, चतियूं लॻाए लॻाए सिलाई कंदे कंदे। कंहिं माण्हू जो हूंदो आहे न भई, कंहिंखे पंहिंजे कपिड़नि जो, ख़ासि कर के माण्हू खे न पुराणे कपिड़नि जो ॾाढो ई कंहिंमें मोह हूंदो आहे। त उहो कपिड़ो पुराणो थी वियो, फटी वियो, वरी हुनखे सिलनि, वरी चती लॻाए, वरी ॿी चती लॻाए, वरी टी चती लॻाए, चती लॻाए लॻाए उहो माण्हू कपिड़ो जेसिताईं उहो कपिड़ो पूरी रीति फटी नथो वञे न तेसिताईं माण्हू हुनखे छॾंदो न आहे। त शरीर बि असांजो कपिड़ो आहे। त अॼुकल्ह दुनिया में बीमारियूं एॾी थी वियूं आहिनि, पोइ इलाज बि एॾा थी विया आहिनि। पोइ माण्हू सोचे थो कि मां इहे शरीर रूपी कपिड़ो पाए पाए करे पुराणो बि थी वियो, फटी बि वियो आहे, त बि माण्हू सिलायूं कंदा आहिनि न। जीअं कंहिंखे किथे ऑपरेशन थींदो आहे त कटंदा आहिनि न शरीर खे, पोइ सिलंदा आहिनि। जीअं त असां कपिड़े जो फाटे करे फाड़े करे जो हुनखे ठीकु करिणो हुयो कयो, पोइ सिलाई कई, पोइ चती बि लॻाईंदा आहिनि कॾहिं कॾहिं न। त इहे सभु इहे छा आहे, इहे सभु ईअं ई आहे, शरीर रूपी कपिड़ो पुराणो थी वियो, माण्हू अञा ताईं हुनखे पाए थो, या माण्हू चए थो ॿियनि खे चए थो न तोखे इहो पुराणो कपिड़ो ई सुठो लॻंदो। भई जेकी आत्मा ॾाढी हुनजो शरीर ॾाढो बीमार आहे, असां हुनखे छुटी नथा ॾियूं, न तूं जिंदी रहे अञा ताईं। त जीअं त असां हुनखे चऊं था भई तूं पुराणा कपिड़ा पाए करे ई बसि वेह, असांखे इहे ई सुठा था लॻनि। आत्मा खे असां हुनखे चऊं ई नथा कि हुनजो नयो शरीर हुनखे मिले। जीअं तव्हांजे घर में कोई तव्हांखे चए कि न मम्मी तव्हां त पुराणे कपिड़े में ई सुठा लॻंदा आहियो, तव्हां नयो न वठो, इहे पुराणा कपिड़ा ई पायो। तव्हां चयो मुंहिंजो कपिड़ो फाटी वियो आहे, एॾी सिलाई चती लॻाई, पोइ तव्हांखे चए न न न इहे ई पाए, इहे ई पाए, त तव्हांखे सुठो लॻंदो। उहो ई जो माण्हू केरु ॾाढो बीमार हुजे ऐं हुनखे चईंदा आहिनि कि न इहे जीती रहे जीती रहे जीती रहे, इहे त जीअं असां हुनखे चऊं था कि उहो आत्मा वञण लाइ तयार आहे, लेकिन असां हुनखे रोके वेठा आहियूं, जीअं महिमान खे रोकबो आहे न। त जीअं त असां हुनखे पुराणे कपिड़े शरीर रूपी कपिड़े में ई चऊं था, न तूं त हिते ई वेठो हुजे, इहे ई कपिड़ा पाए वेठो हुजे। अगरि उहो हुन में ख़ुशि आहे त ठीकु आहे। कॾहिं कॾहिं साम्हूं वारो माण्हू चईंदो आहे कि बसि हाणे मूंखां नथो पुॼे नथो पुॼे, असां चईंदा आहियूं कि न न अञा त जियो न, अञा त इहे बि ॾिसो, इहे बि करो। हू वीचारी चईंदी आहे उहा आत्मा कि बसि हाणे मूंखे न खपे, हाणे मां बसि थकिजी पई आहियां। पोइ माण्हू छा चईंदसि
की न अञा त इहो बि त करिणो आहे, इहो बि त करिणो आहे, अञा इहो कमु आहे, हिनजी शादी ॾिस, अञा इहो करिणो आहे, चईंदा आहिनि न माण्हू ॿुढे माण्हू खे या जेका बीमार हूंदा आहिनि, त इहे त जीअं असां हुनखे चऊं था की न अञा त हुन महिमान खे चऊं था की न न अञा त ईअं करो हेॾे हलूं हेॾे हलूं। हे सभु खेल हले थो, असांखे बसि सम्झणो आहे कि आत्मा हिकु संबंध छॾे करे ॿियो संबंध में वरी असां सां पार्ट वॼाइण ईंदी, या असां सां अगरि हिसाब किताब हूंदो ऐं हूंदुसि ई सही, त कंहिं न कंहिं, न त ॾिसो अॼु माण्हू नई आत्मायूं काथां थी अचनि। अॼु माण्हू चए की आत्मा त लीन थी वई परमात्मा में, हली वई मथे, पोइ त दुनिया में पॉपुलेशन घटि थियण ई खपे न, पोइ वधे छो? त इहे ई असां आत्मा हिकु शरीर रूपी कपिड़ो छॾे ॿियो शरीर रूपी कपिड़ो वठंदा आहियूं, पोइ खेल खेॾंदा आहियूं। बसि ईअं सत्य का असां खेल खेॾंदा ई आया आहियूं, हीअ कोई नई ॻाल्हि न आहे आत्मा शरीर ऐं वठणु। बसि जेतिरो असां हिन ॻाल्हि खे ज्ञान खे सम्झंदासीं न, रोज़ रोज़ ज्ञान ॿुधी करे जीवन में धारण कंदासीं न, त कॾहिं बि असांजे साम्हूं बि कोई अहिड़ी सिचुएशन आई, अहिड़ी परिस्थिति आई, त असां उन में पास थी वेंदासीं। न त माण्हू त कोई अहिड़ो दुख ईंदो आहे न, कोई परेशानी ईंदी आहे त हुनखे एक्सेप्ट ई न करे सघंदा आहिनि। मतिलबु हुननि खे उहो मन में उहो एक्सेप्ट ई न थींदो आहे की ईअं बि थियो, थी वियो आहे, ईअं बि थिए थो, ईअं बि थी वियो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान अनादि स्वरूप जी स्मृति द्वारा संतुष्टता जो अनुभव करण ऐं कराइण वारा संतुष्ट मणी ठहो। बाबा चवनि था सदा यादि रखो कि मां आत्मा परमात्मा जी संतान परमधाम निवासी आहियां, सतयुग जी देव आत्मा आहियां। मां परमात्मा जी संतान सर्व गुणनि सां संपन्न आहियां। खुद खे हिन स्मृति में खुद जे लाइ ये स्मृति रखो कि मां कहिड़ी आत्मा आहियां, मां ॾाढी सुठी आत्मा आहियां। त जॾहिं खुद खे स्मृति रहंदी ऐं असां हुन स्मृति में जे हिसाब सां सभिनि जे संबंध संपर्क में ईंदासीं, हुन स्मृति में रही करे, त असां बि स्वयं सां संतुष्ट रहंदा, स्वर्ग बि असां सां संतुष्ट रहंदा, ऐं असांखे असां सर्व प्राप्ति संपन्न थी वेंदासीं। असंतुष्टता जो कारण हूंदो आहे अप्राप्ति। जॾहिं असांखे जीवन में अप्राप्ति हूंदी आहे न, प्राप्ति न हूंदी आहे, तॾहिं असांखे जीवन में असंतुष्टता हूंदी आहे। लेकिन अगरि असां सदा ये यादि रखंदासीं कि मां परमात्मा जी संतान आहियां, सर्व प्राप्ति संपन्न आहियां, त असां जीवन में सदा संतुष्ट रहंदासीं ऐं असां सर्व खे बि संतुष्ट करे रखंदासीं। स्लोगन आहे बाप समान ठहिण जे लाइ परमात्मा बाप जहिड़ो जो ॿार मां ईअं सदा ठहिण लाइ कि हा भई मां असां स्वयं बि अनुभव करूं कि मां परमात्मा जो ॿार आहियां। इन जे लाइ न असांखे सदा सम्झण चाहिण ऐं करण, हिन टिन्हिनि जी समानता खपे। मतिलबु जो असां सम्झूं था, जो असां चाहियूं था, उहो ई असां करूं था। जो असां सम्झूं था उन अनुसार ई असांजी चाहना जीवन में थिए थी, उहे ई असां कर्म था करूं। त असां कीअं थी वेंदासीं, असां परमात्मा बाप जहिड़ा। छो कि दुनिया में माण्हू छा था करनि कि सम्झनि कुझु था, चाह कुझु आहे ऐं करण अलाए छा था। ऐं जेका परमात्मा जा ॿार हूंदा आहिनि न, उहे जो सम्झंदा आहिनि, जो चाहींदा आहिनि, उहे ई कंदा आहिनि। उन्हनि में उहा शक्ति अची वेंदी आहे करण जी। हिते माण्हू ॿुधे ॾाढो थो, चाहना बि ॾाढी आहे, लेकिन कर्मनि में नथो अचे। छो जी आत्मा में शक्ति न आहे उहो कर्म करण जी। त उहो कर्म करण जी शक्ति असांखे परमात्मा द्वारा ई प्राप्त थींदी आहे।
हिन करे असांखे परमात्मा जो ॿार ठहिण लाइ असांजी सम्झ, असांजी ॼाण, असांजो करंट टई समान हुजणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।